जय झूलेलाल साथियों, मां तव्हांजी पंहिंजी रोशनी होतवानी अॼु जे हिन स्पेशल शो में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। ही स्पेशल शो आहे छाकाणि अॼु आहे विमेंस डे, जेको असां लेडीज़ जे लाइ सभिनी खां स्पेशल ॾींहुं आहे। जी हा, असांखे फ़ख्रु महसूसु थींदो आहे कि असां लेडीज़ आहियूं। इहो लेडीज़ जे लाइ ख़ासि ॾींहुं आहे। अॼु जे ॾींहुं तव्हां जिथे किथे इहे ई ॻाल्हियूं ॿुधंदा कि वुमेन एम्पावरमेंट, नारी शक्ति, जिथे किथे इहे ई कोर्स हूंदा आहिनि। हर जॻह न्यूज़पेपर हुजे, चाहे फेसबुक हुजे, इंस्टाग्राम हुजे, चाहे यूट्यूब हुजे, जेॾी महिल तव्हां जेको बि खोलींदा त हर जॻह बसि नारी शक्तिअ जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। त छो असांखे फ़ख्रु त थियण ई खपे न नारी हुजण जो। पर मां तव्हांखे हिकिड़ो किस्सो ॿुधाइणु चाहींदमि इन ई ख़ासि ॾींहं जो। पोइ साल 8 मार्च विमेंस डे जे ॾींहुं जॾहिं सुबुह जो मुंहिंजी निंड खुली। हाणे विमेंस डे हुयो, जीअं ई निंड खुली त ईअं पियो लॻे ॼण कोई महाराणी पंहिंजे बिस्तर तां उथी आहे ऐं हीअ पंहिंजा पेर ज़मीन ते रखंदी। बसि रेड कारपेट जी कमी हुई, बाक़ी त बिल्कुलु महाराणियुनि वांगुरु फीलिंग पई अचे। ऐं ईअं पियो लॻे कि बसि अॼु जे ॾींहुं त असांखे हिते वेठे वेठे ई कोई बसि चांहि ॾेई वञे। बेड टी साईं, बेड टी, जेकी सदाईं जेंट्स वठंदा आहिनि, असांखे त ॾियण जे लाइ कोई न हूंदो आहे। पर छा कयूं, उन ॾींहुं बि कोई न हुयो, कमु ईअं ई हलाइणो पियो। मां चयो उथ रोशनी उथ, चांहि पाण खे ई ठाहिणी पवंदे, चाहे भले वुमेंस डे हुजे, कुझु बि हुजे। इहो पहिरियों कमु त तोखे पाण खे ई करिणो पवंदे ऐं घर जा सॼा कम बि पाण खे ई करिणा पवंदे। ठीकु आहे, उथियसि, चांहि ठाही, चांहि पी करे पंहिंजा नंढा वॾा कम कया, निपटाया। वरी अंदरां हिकिड़ी आवाज़ आई, नारी ओ नारी तूं नाहे वेचारी, नारी ओ नारी तूं नाहे वेचारी, ॾेखार पंहिंजो असली रूप, तॾहिं त पवंदीअ सभिनी ते भारी। मां चयो हाणे त कुझु करिणो ई पवंदो। अॼु ख़ासि ॾींहुं आहे, असांजो ख़ासि ॾींहुं, असां औरतुनि जे लाइ वॾो फ़ख्रु वारो ॾींहुं। विमेंस डे त मां सेलिब्रेट कंदसि, पर वरी मथे ते हथु रखे ख़ासि कई, आख़िर कयां छा? विमेंस डे त आहे, पर मां कयां छा? अहिड़ो छा स्पेशल कयां? पोइ मां वयमि सिधो पंहिंजे घोट ॾे, वईमानि ऐं सॾु ॾिनोमानि, हेॾां ओ हेॾां। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधण में ई न आयनि। मूंखे लॻो ठीकु आहे, कम में बिज़ी हूंदा। मां वरी आवाज़ु ॾिनोमानि, हेॾां ओ हेॾां। वरी मुंहिंजी ॻाल्हि इन्हनि न ॿुधी। पोइ त मूंखे एॾो गुस्सो आयो। पहिरियों ई मूंखे अॼु विमेंस डे विश न कयो हुयो कंहिं, ऐं मां पंहिंजे गर्व में हुयसि, त मूंखे ॾाढो गुस्सो आयो। मां बि खणी रड़ करे सॾु कयोमानि, हेॾां, ॿुधो नथा छा? आवाज़ आई, हा हा हा, ॿुधां थो, ॿुधंदो ई त आहियां, तूं मूंखे ॻाल्हाइण लाइ छॾियो किथे अथई? मां बि चयो हा इहा त सही ॻाल्हि आहे, ठीकु आहे, पर तव्हांखे अॼु ख़बर आहे ॾींहुं कहिड़ो आहे अॼु? हिननि चयो ॾींहुं सूमरु आहे, ॿियो छा आहे? सूमरु आहे, मूंखे ऑफिस वञिणो आहे, वर्किंग डे आहे। मां चयोमानि ॿुधो हेॾां, अॼु असांजो ॾींहुं आहे, विमेंस डे। ऐं मुंहिंजो घोट मां चयो मां अहिड़ी कोई ॻाल्हि ई न कई कि तव्हांखे खिल अचे, हे खिलो छो था पिया? वरी था टहिक ॾियनि। मुंहिंजो सॼो साह निकिरंदो वञे। मां चयो अड़े मां कोई कॉमेडी वारी ॻाल्हि थोरी कई जो तव्हां खिलो था पिया। ॿुधायो त मुंहिंजे मथां खिलो छो था पिया? चयूं राणी मुंहिंजी, वुमेंस डे छा थींदो आहे? अरे हिते त औरतुनि जो ई सॼा ॾींहं लॻा पिया आहिनि, असां मर्दनि जी हलंदी किथे आहे? मां चयो हा इहा ॻाल्हि त सही आहे, पर तॾहिं बि चयोमानि छा आहे, तव्हां छा था चवणु चाहियो? चयूं सही त आहे, हिन घर में तुंहिंजी ई त हलंदी आहे मुंहिंजी राणी, मुंहिंजी कॾहिं हलंदी किथे आहे? त हर ॾींहुं वुमेंस डे आहे। मुंहिंजो त पोपट करे छॾियऊं। मां चयो हाणे छा सेलिब्रेशन? ऐं मुंहिंजी बोलती बंदि थी वई। तव्हां चवंदा बोलती छो बंदि थी वई? ॻाल्हाए औरतुनि खे त हक़ हूंदो आहे ॻाल्हि खे वधाए चढ़ाए झगड़ा करणु, पर हाणे झगड़े जा बि पॉइंट्स न रहिया आहिनि न। हे जेको लॉकडाउन लॻो इन बि सॼो मुंहुं कारो करे छॾियो आहे।
पहिरियों असां वटि हेॾा वॾा वॾा टॉपिक्स हूंदा हुया पंहिंजे घोट सां विढ़ण जे लाइ। आए दिन नई ॻाल्हियूं असां विढ़ंदासीं पंहिंजे घोट सां। बसि ॻाल्हि खे छिके ताने वॾो करे 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 रोज़ झेड़ो। हाणे उहो झेड़ो बि नथो करे सघिजे। कीअं? अरे सभिनी खां पहिरियों त असांजी इहा ई हूंदी हुई शिकायत पंहिंजे घोटनि सां कि तव्हां मूंखे टाइम नथा ॾियो। सुबुह जो ऑफिस वञो था, शाम जो घर था अचो पिया, तव्हां त मूंखे टाइम ई नथा ॾियो। जॾहिं लॉकडाउन लॻो 24 कलाक जेंट्स घर में सॼो ॾींहुं पंहिंजो टाइम पिया ॾियनि। अलाह, असांजी बि आज़ादी ख़तमु थी वई साईं, असांजी बि आज़ादी ख़तमु थी वई। हर ॻाल्हि ते नज़र, हीअं थी करी, हिन सां थी ॻाल्हाई, हुन सां थी ॻाल्हाई, हेॾी देरि फ़ोन ते। छुट्टासीं, इहा शिकायत त असांजी ख़तमु ई थी वई। वरी 24 कलाक घर में वेहंदो माण्हू त कमु बि सिखी वेंदो। मुंहिंजो घोटु त सॼो कमु सिखी वियो, रोटी पाणी, ॿुहारी, फर्श, बासण मलण, कपिड़ा धोइण, सभु। हाणे जेका वॾा वॾा राम बाण मूं वटि हूंदा हुया कि हेॾम तव्हांखे छा ख़बर, हाणे त उहो मां चई न सघंदी आहियां। जेॾी महिल हे ऑफिस मां घर ईंदा आहिनि, अची करे कंहिं ॻाल्हि में कुझु मिस्टेक कढनि, ऐं अगरि मां चवां कि तव्हांखे छा ख़बर, चवंदा आहिनि सभु ख़बर आहे, मूंखे न सेखार। लॉकडाउन में घर जो कमु सॼो मां कयो आहे। उते मुंहिंजी ॿोलती बंदि। वरी केॾी महिल रोटीअ में काई मिस्टेक कढनि, पहिरियों त मां विड़ी पवंदी मान कि तव्हांखे छा ख़बर, असां सॼो ॾींहुं रंधिणे में बीहूं था पिया, हिकु फुल्को त पचाए ॾिसो 10 मिंट रंधिणे में बीह करे त ख़बर पएव। पसीना छुटिजी वेंदा आहिनि असांजा। ऐं तव्हां सॼो ॾींहुं ऑफिस में वेहंदा आहियो। हाणे रोटीअ में कुझु मिस्टेक कढनि ऐं असां ईअं कुझु चऊं, चवंदा आहिनि बसि ख़बर आहे मूंखे, लॉकडाउन में मां ई फुल्का पचाया आहिनि। ॿुधायो हाणे केॾे वञूं असांजा सॼा राम बाण ख़तमु करे छॾी हिन लॉकडाउन। हाणे त असां झेड़ो करण जे लाइ कोई टॉपिक बि नथा ॻोल्हे सघूं। हाणे त लड़ण लाइ सोचणो पवंदो आहे कि छा चवान जेको असरदार ॻाल्हि हुजे, छोकी हर ॻाल्हि जा हिननि खे पूरा जवाब आहिनि। इहा ई आहे असां नारीअ जी कहाणी। पर हिकु ॻाल्हि त 100% सच आहे, हे जेको आहे विमेंस डे, इहो असां नारियुनि जो ई ॾींहुं आहे। ऐं इहो हर ॾींहुं आहे, छाकाणि हलंदी असांजी ई आहे। असां स्पेशल हुयासीं, स्पेशल आहियूं ऐं स्पेशल रहंदासीं। सभई चओ जय झूलेलाल।